केतिरनि ई माण्हुनि खे ॾींहं में अहिड़े वक़्त सां बि मुंहुं ॾियणो पइजी वेंदो आहे जेको हूअं त खाधे पीते जो वक़्तु नाहे हूंदो, पर उन वक़्तु बुख ज़रूर महसूस थींदी आहे। उन बेमहिली बुख खे माण्हू मुक़ररु वक़्त वारो खाधो खाई त ख़त्म नथो करे सघे। उन करे सभु को हल्को फुल्को खाधो खाई पंहिंजी बुख खे थोरे वक़्त जे लाइ टारे छॾींदो आहे, तेसि ताईं उन जे खाधे पीते जो टाइम बि अची वञे थो। उन वक़्त वारी बुख घटाइण जे लाइ घणे क़दुरु मशवरा ऐं खाधनि जी तजवीज़ बि कई वेंदी आहे, पर पोइ बि केतिरा ई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके जेको आहे सो खपे वारे फार्मूले ते अमल कंदे अहिड़ियूं शयूं खाईंदा रहंदा आहिनि जेके उन्हनि जी सिहत लाइ एतिरियूं त हानिकार हूंदियूं आहिनि जो उन्हनि जे खाइण खां भलो आहे त माण्हू बुख ते ई रहे। बुख जे वक़्तु खाधी वेंदड़ सिहत जे लाइ सभ खां नुक़सानकार शइ सम्झी वेंदड़ समोसा आहिनि। समोसा हूअं त हर को ॾींहं में कहिड़े बि वक़्तु खाईंदो रहंदो आहे, पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे शाम जे वक़्तु थोरी बुख जो अहसासु थींदो आहे ऐं उहे हर शाम जो समोसा खाइण पंहिंजी आदत बणाए छॾींदा आहिनि। ऑफिस में कमु कंदड़ माण्हुनि जे लाइ बि ॾींहं जो को अहिड़ो पल ज़रूर हूंदो आहे जंहिं पल उन्हनि खे बुख जो अहसासु थींदो आहे ऐं उहे माण्हू समोसा खाईंदा आहिनि, जेका आदत उन्हनि जे लाइ ख़राब साबित थी सघे थी। हूअं त समोसा खाइण जी कंहिंखे बि झल पल नाहे, पर उन्हनि जो लगातार इस्तेमाल या वरी बुख घटाइण लाइ रोज़ जे बुनियादनि ते समोसा खाइण तव्हां जे लाइ नुक़सानकार साबित थी सघे थो। समोसनि जे नंढनि नंढनि टुकड़नि जो ज़ाइकेदार मज़ो गिह जे करे ई हूंदो आहे ऐं इहा कंहिंखे नाहे ख़बर त घणे गिह जो इस्तेमाल सिहत ते केतिरा ख़तरनाक असर छॾींदो आहे। सिहत जा माहिर जेकॾहिं सभ खां वधीक नुक़सानकार कंहिं शइ खे चवनि था त उहा आहे ट्रांस फैट्स, जेके सिहत खे फ़ाइदो त को बि न आहिनि पहुचाईंदियूं, पर लगातार सिहत खे नुक़सान ज़रूर ॾींदियूं रहंदियूं आहिनि, जेके आमतौर ते पेट ॿाहिरि निकिरी अचण, ब्लड प्रेशर ऐं दिलि जी बीमारियुनि जो सबबु बणिजंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं समोसनि में उहे ट्रांस फैट्स जजे मिक़दार में मौजूदु हुजनि थियूं, जंहिंजे करे समोसा तव्हां जी सिहत जे लाइ नुक़सानकार आहिनि। समोसा मैदे जे अटे मां ठाहिया वेंदा आहिनि। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त इहो जुज़ सिहत जे लाइ कंहिं बि हवाले सां फ़ाइदेमंद नाहे, पर उन जो घणे मिक़दार में इस्तेमाल करणु वॾी जिसामत, मेटाबॉलिक बीमारियुनि, शुगर में वाध, वज़न में वाध ऐं दिलि जी बीमारियुनि जो सबबु बणिबो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त समोसनि खे घणो वक़्तु तरियो वेंदो आहे। न रुॻो एतिरो, पर ठहियल समोसनि खे गरम करण जे लाइ हिक खां वधीक भेरा बि तेल में विझी पचायो वञे थो। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त डीप फ्राई या कंहिं बि शइ खे घणो तरण सां अहिड़ा जुज़ ठहंदा आहिनि जेके कैंसर जो सबबु बणिबा आहिनि। इहो ई सबबु आहे त आमतौर ते हल्की फुल्की बीमारी वारी हालत में बि डॉक्टर सभिनी खे सभ खां अॻु तरियल शयूं खाइण खां झलींदा आहिनि। समोसनि जे अटे, उन्हनि में भरियल पटाटनि वारे मसाले ऐं चटणी वग़ैरह में लूणु घणे मिक़दार में मौजूदु हूंदो आहे। इहो ई सबबु आहे जो उहे चटपटा, ज़ाइकेदार ऐं वणंदड़ हूंदा आहिनि। जेकॾहिं इहो लूणु रोज़ जे बुनियादनि ते जिस्म जो हिसो बणिजे त निंड जा मसइला, चमड़ीअ जी ख़राबी, ब्लड प्रेशर समेत गुर्दनि जी ख़तरनाक बीमारियुनि जो सबबु बि बणिजी सघे थो। उन करे बुख लॻण दौरान तव्हांखे घुर्जे त अहिड़ियूं शयूं खाइण जी आदत न विझो जेके तव्हां जी सिहत जे लाइ नुक़सानकार साबित थियनि। उन खां बहितर आहे त तव्हां बुख ते ई रहो ऐं मानीअ जे वक़्तु थियण जो इंतज़ारु कयो।